नाज़रीन, रहड़ की भरिसां ॻोठ नथू भुट्टो में बुनियादी सहूलतूं न हुअण करे रहवासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था ज़हीर सुमरो जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, असीं हिन वक्त मौजूद आहियूं रड़की लग नथो भुट्टो में, जिते कई सालन खां वठी ही ॻोठ बुनियादी सहूलतनि खां महरूम आहे ऐं हितां जा भट्टी बिरादरी अॼु सरापा एहतजाज थिया आहिनि। अचो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, वधीक उन्हनि जो हिन बारे में छा चवण आहे। जी हाँ, पंहिंजे मसइले मसाइल लाइ चवंदासीं। सर, असांजो जो आहे न पाणी जो ॾाढो मसइलो आहे हिते। ॿियो जेको आहे, असां ॾाढा तंग थींदा पियूं। हिते पाणी जो निकाल कोन्हे सफ़ा। जंहिं महिल बारिश थींदी आहे पोइ असां वटि हिते वॾो मसइलो थी वेंदो आहे। घर असांजा झिका आहिनि, नाले ठहाइण वारो हिते कोई कोन्हे। बसि असां चई थके पिया आहियूं वॾेरनि खे। वॾेरा बसि ईंदा ई कोन्हे, ना ॾिसंदा न हिते कोई अचण वञण वोट अचे। वोट जो टाइम थींदो आहे, अची करे वठी वेंदा आहिनि, पोइ जेको आहे गुम थी वेंदा नज़र। मोहम्मद इकबाल भट्टी। सालन खां वठी हले थो। 50 साल तो मेरी उम्र थी गई है। अच्छा, कुड़कड़े माना ॾिसदा ईंदा आहियूं, काई शइ कोन्हे, निकाल दा पाणी दा कोन्हे, कंहिं पासे ॾे बि कोन्हे। जो कंहिं पासे ॾे पाणी छुड़ंदेसीं, कंहिं फसल अचे उहो विढ़दा आहिनि। इहो बि नाला बाला ठाह ॾियनि, निकाल बकाल ठाह ॾियनि। मुंहिंजो नालो गुलाम मुस्तफ़ा आहे। हे जेको असांजे ॻोठ में सफ़ा नालनि जो समझ निकाल कोन्हे ऐं रस्तो क्लियर कोन्हे। असां अपील कंदा आहियूं बि असांजी ॻाल्हि ॿुधी वञे। असांखे सिर्फ़ु रस्ता ऐं नालियूं क्लियर खपनि। फिकी पिया आहियूं ॾेरनि खे, ना कोई असांखे ॻाल्हि ॿुधाइनि। सारे ऑफिसरनि खे चवंदा आहियूं त कोई बि कोन ईंदा आहिनि। हिन खे असां चऊं था त असांजो मसइलो हल कयो वञे ऐं असांखे ठाहे ॾियनि ऐं नालियूं ठाहे ॾियनि। असांजो नुकार कुझु बि कोन्हे। जी बिल्कुल, अवां ॻोठ वासियुनि जेका हितां नथू भुट्टे जा जेका रवासी आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हीउ जेको मसइलो असांखे कई सालनि खां वठी हलंदड़ आहे। ना असां वटि का नाली आहे, ना असां वटि का रोड रस्तो आहे। असां जेको आहे पंहिंजो ऑफिसरनि खे अपील कंदासीं त हीउ जेको आहे खुदारा असांखे रोड नालियूं रस्ता ॾिना वञनि। कैमरामैन टीम सां गॾु ज़हीर सुमरो, मेरान टीवी न्यूज़, राड़की।